कोटड़ी शहर के करीब आबाद कॉलोनी वाले इलाके के रावसिन बासरन पाना प्लाट ते मुबैना कब्जे करण खिलाफ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कोटड़ी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो ऐं ज़ोरदार नारेबाज़ी कई वई आहे। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ मुनवर सिद्दीकी, सदाम सिद्दीकी, मुर्तज़ा मला बिन चौध बासर, फरीद चांडियो, अलादीतो शर, सगीर चांडियो ऐं ॿिनि असांजे इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियत मुनवर सिद्दीक जे प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं जूं दरख़्वास्तूं शीशन जज जामचोरो DIG हैदराबाद खे ॾिनियूं पिया आहिनि, पर अञा ताईं इंसाफ़ नाहे मिली सघियो। हिननि चयो त कब्ज़ा माफ़िया हाणे केसनि में फसाइण सां गॾोगॾु मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन लाइ AG सिंध चीफ जस्टिस खां मुतालबो कंदे चयो आहे त संदसि प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए बासनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। मुनवर हुसैन सिद्दीकी गरीब आबाद कॉलोनीअ जो रहवासी आहियां। 1991 में मुंहिंजे वालिद साहब प्लाट ख़रीद कयो हो, जंहिंखे मूं 14 दीवारी ॾियारी ऐं हिकु कोठो हुन में ठहियलु हो। ओचितो सखर वियल हुउसि। ॿिए ॾींहं ते मूंखे घर मां फ़ोन आयो त के माण्हू असांजे कोठे खे ड्राहे रहिया आहिनि। जॾहिं मां सखर खां शाम जो पंहिंजे घर में पहुतुसि त मूं पंहिंजो कोठो ठहियलु उहो ड्रथल हालत में ॾिठो। काफ़ी मशीनरी कमु करे रही हुई, जंहिंमें फरीद चांडियो ऐं उन जा पुट। उन्हनि चयो त बाबा हे प्लाट असांजो आहे ऐं असां हिन ते कमु करायूं पिया। मूं हुननि खे चयो त बाबा हीउ प्लाट मुंहिंजो आहे, ख़रीदी थियलु आहे, मुंहिंजो कोठो ठहियलु आहे, तव्हां हिन खे छो मिसमार कयो आहे? हुननि जवाब में चयो त न, इहो प्लाट असांजो आहे, असां तोखे न ॾींदासीं। प्लाट जो नालो वठंदे त तोखे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। ऐं पोइ सुबुह जो अहिड़ियूं दरख़्वास्तूं मूं DIG साहब खे ॾिनी, शीशन जज खे ॾिनी, जेको ह्यूमन राइट्स कमीशन जो चेयरमैन आहे। 22 AB मूं उहा दाख़िल कई। उनखां पोइ मूं मजिस्ट्रेट खे एप्लीकेशन ॾिनी। हाणे मूंखे धमकियूं मिली रहियूं आहिनि त तुंहिंजा घर बि ॾहिराईंदासीं ऐं जेको तोखे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। जेकॾहिं तूं प्लाट जो नालो वठंदे त तोखे माराए बि सघूं था असां। जीअं त असांजो मुतालबो इहो आहे त जेको असांजो प्लाट आहे उहो असांखे वापसि कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो मलक साहिबु हितां जो MP आहे ऐं MNA असांजो सिकंदर अली राहपोटे खे, DIG साहब खे, कमिश्नर हैदराबाद खे ऐं आला ऑफिसरनि खे गुज़ारिश आहे, मुतालबो आहे त मूंखे पंहिंजो प्लाट ख़ाली कराए ॾिनो वञे त मां साईं जन जो अहसान